कुरान सां ताल्लुक़ आहे, नमाज सां ताल्लुक़ आहे, नफली इबादतुन सां, ज़िक्र सां, शुक्र सां, सब्र सां ताल्लुक़ आहे। इन खे मुबारक करियो, इन जो रमज़ान अल्लाह वटि क़बूल आहे। ऐं जंहिं बाने खे ॾिसो त रमज़ान खां पोइ छाजी मस्जिद, छाजो क़ुरान, छाजी नमाज, वरी 11 महीना शैतान जी ताबेदारी कंदासीं। इन खे चओ त तूं अल्लाह जे दर ते रो मत, ख़ुदा तुंहिंजो रमज़ान क़बूल ई न कयो हुजे। छो त भलो माण्हू उहो आहे घोटकी ज़िले जा मुसलमानों जेको दुख में भी अल्लाह खे यादि करे, सुख में भी अल्लाह खे यादि करे। ऐं असां जहिड़ो रमज़ानी हाफ़िज़ न थिए, बल्कि भलो उहो आहे जेको रहमानी थिए। तव्हां रमज़ानी हो कि न रहमानी हो? रहमानी माना जेको 12 महीना रब खे यादि रखे। अरे अल्लाह तबारक व तआला हिन वाक़े में ता असांजे लाइ सबक विधो आहे, रोशनी रखी आहे। फरमाए वज़कुर अब्दना अय्यूब, जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह। असांजे जलसन जो सिंगार कुरान आहे, असांजे वाइद जो जज कुरान आहे। असांजो अक़ीदो आहे त रब जो कुरान सचो आहे, कुरान सचो आहे। जेको खणी आयो मलाइक वो जिब्रील भी सचो आहे। कुरान जे सोने मोहम्मद जे क़ल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी ॻाल्हाईंदा हलो न, सचो आहे। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में, उहे शहर भी सच्चा। कुरान जे मोकिलियो रब्बुल आलमीन, वो रब भी सचो। फरमाए वज़कुर अब्दना अय्यूब, ओ मुझा हबीब सोना, मुझा दिलबर नबी, मुझा सोना नबी, पंहिंजी उम्मत के हिकिड़े नबी जो अहवाल त ॿुधाए। या अल्लाह कुरान में त घणनि नबियनि जा ज़िक्र आहिनि। फरमाए इन्ना औहैना इलैका कमा औहैना इला नूह वन नबिय्यीन मिन बाद व औहैना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याकूब वल अस्बात व ईसा व अय्यूब व यूनुस व हारून व सुलैमान व आतैना दाऊद ज़बूरा। वरी भी जाते फरमाए तो तिलकर रुसुल फज़्ज़लना बअज़हुम अला बअज़। रसूलन में, पैगंबर में हर नबी के पांजी पांजो मकाम दिनो आ, पांजी पांजी फजीलतें, पांजो पांजो शान दिनो आ। हर नबी जो पांजो शान आ, पांजो दर्जो आ। पर सवाल को नबियन जो सरदार आ मिठो मुहम्मद रसूलुल्लाह, जेको तव्हां असांखे पुखे में मिलियो, उन जो शान सभिनी खां मथे आ। छो तो उन जो नालो भी पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे। जन्नत जे वण वण ते, पन पन ते, दर दर ते, अर्श मुअल्ला जी चाठ ते, ओ जन्नत जे 8 दरवाज़नि ते, खीर वारी नहर ते, माखीअ वारी नहर ते, हौज़े कौसर वारी नहर ते, पाक शराब वारी नहर ते, इहो मुहम्मदी कलमो घोटकी वारो तव्हां असांजो लिखल आहे। पढ़ो ला इलाहा, अरे अभी पढ़ो, जेको पढ़ंदो उनखे मरण मल नसीब थींदो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। रब सोने जो नालो मथे फरमा छो न, छो त जंहिंजो नालो मां पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे, इहो मूंखे ॾाढो प्यारो आहे। हीअ त कंहिं उर्दू में शायर चयो न, रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, आंख का तारा नाम मोहम्मद। तकबीर में, कलमे में, नमाजों में, अज़ानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। और खत्म नबूवत कॉन्फ्रेंस में अचण वारो अल्लाह अकबर कबीरा, तकबीर में भी चेतो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, उते चवणो पवंदो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। आसे कलमे में सोने जी तारीफ, रब जी तारीफ सां गॾु नमाज में भी नमाज़ी चेतो अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात
अलैका अय्युहन नबी। चौन सुभान अल्लाह। महबूब तुझी तारीफ न करे तो नमाज के कारे कपड़े में वेड़े पूछ में हड़ास कबूल ही न कयास। सुभान अल्लाह। टंडो वाला यार जब मेहमान भी पहुंची विया तो हाजी अब्दुल जब्बार जे इखलास जी बरकत आ जो हिकड़ो मौलवी अञा वाइद पूरो ही नथो करे सत मौलवी विया पहुंची था वञा। अल्लाह कबूल फरमाए। तवज्जो को हर के वक्तन फवक्तन टाइम मिलंदो। असा जो फकीर हाकिम साहब भी बैठो आ अज तो जलसे के 4 चंड लगी विया। मां जो गर्मी में मौलवी नहीं था नात खान पर असा को आगे पहुंची विया। कुरान जा आशिको दीन जा परवानो गाल हले पई अयूब अलैहिस्सलाम जी यादा कने विसरी वई। जल्दी कर फरमाए अल्लाह जो नबी हो रब उनके माल में दी बरकत भी दिनी। जमींदार एडो हो जो हजरत अयूब अलैहिस्सलाम वटे 500 दरगो दांद हुंदा जेके जमीन के हर ॾियण जे लाइ रखे। हाणे ज़मीन के हर ॾिराईंदा ट्रैक्टर जे ज़रिए अगे हर ॾिबा दांदनि जे ज़रिए। तव्हां पंहिंजे दिलि ते हथ रखो जेके 500 दांद रुगो हेॾो रखे साईं आशिक़ चवंदा असां दीदार कीअं कयूं सैयद जो भले हेॾो वञे मुंहिंजे पोयों हथो रखो। बिल्कुलु बिल्कुलु आलिम जी ज़ियारत भी तो सवाब आहे। माता जी ज़ियारत कयो था मुंहिंजी ज़ियारत कयो हिक ॿिए जा गुनाह छड़नि पर पखो भी हेॾो ज़रूरी आहे। क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो अर्ज़ पियो कया 500 दांदा रुगो ज़मीन के हर ॾियण जे लाइ। हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटे हज़ारे उठ भी आ ॾाचियूं भी हुयूं। वाह मुंहिंजा रब एॾो माल ॾिने अल्लाह जे नबीअ खे जो 7000 बकरियूं शेला घटा रिढा भी हुयसि। सुभान अल्लाह। ताजे घोटकी ज़िले में जे वटे 7000 बकरियूं हुजन इहो गरीब आहे कना आसूदो आहे। आसूदो आहे न गंजस मौला जो। वरी शादी जो कहीं तफसीर ज़खीरतुल जनान फी फहमिल कुरान मौलाना सरफराज सफदर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे। ऐं मालिमुल इरफान फी दुरूसुल कुरान कुरान मजीद जो 19 जुल्दन में तफसीर मौलाना अब्दुल हमीद सवाती साहब लिखियो आहे। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी शादी थी घरवारी जो नालो अम्मा बीबी रहमत। उन अम्मा बीबी रहमत मो अल्लाह ताला अयूब अलैहिस्सलाम के औलाद ॾिनी 7 पुट ॾिनेसि 3 न्याणियूं ॾिनेसि। औलाद के दीन व हाथ मते करे बदा यखलुकु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। सुभान अल्लाह। अयूब अलैहिस्सलाम के पुट भी थिया न्याणियूं भी थियूं। अॼु नंढा सुभाणे वॾा जॾहिं पुट वॾा थिया न्याणियूं वॾियूं थियूं त अल्लाह जे नबी पंहिंजे न्याणियुनि जो पार लाथो। न्याणियुनि खे शादी कराई पुटनि खे शादी कराई पोइ त गंज थी वई औलाद। पुटन जे ज़रिए वरी पोटा भी थियसि पोटियूं भी थियसि। न्याणियुनि जे ज़रिए वरी डोठा भी थियसि डोटियूं भी थियसि। क़ुरान मजीद जा तफ़सीर लिखंदा वञी ख़ानदान अयूब अलैहिस्सलाम जो 47 अफ़रादनि ते पहुची वियो। वरी मोहब्बत ऐं भाईचारो एॾो जो पुट शादीअ खां पोइ बि पंहिंजे पीउ खे छॾे न विया पंहिंजे पीउ सां गॾु रहंदा हुआ। असां वटि छोरे खे शादी कराइण अॻे भित जुदा छोरो पीउ मां को कावड़जी थो वञे बसि माई चयो आहे त ॿियो मां को जुदा हाणे बरकत कोन्हे उहा घर घर में जुदा भाउ भाउ सां नफ़रत चंद टकनि जे करे एकड़ या हिकिड़े अधु जरेब ज़मीन जे करे भाउ भाउ खे थो ॻोल्ही अख़बार त पढ़ो सोशल मीडिया ते ॾिसो ज़ुल्म लॻी पिया भाउ भरे थी सघे मोहब्बत ॾिसो। वरी जॾहिं घर में भाॼी तयार थींदी मानी तयार थींदी हज़रत अयूब अलैहिस्सलाम पंहिंजे हथनि सां पाण विरहाईंदो हो औलाद में दस्तरखानो लॻंदो हो। पोइ अल्लाह जे नबीअ जी इहा आदत मुबारक ॾाढी भली हुई। जॾहिं बि पहिरों देगड़ीअ मां भाॼी कढंदो त पहिरीं प्लेट अल्लाह जे नाले जी। सुभान अल्लाह।
यो तां के भी सबक को हम न कुरान में रब तो चे अय्यूब नबी जो वाक्य पढ़ो हुदौ व ज़िक्रा लिउलिल अलबाब व ज़िक्रा लिल आबिदीन। हे वाक्य तां सा जला नसीहत तां सा भी जने घर में भाजी कढो त पेरी वटी के जला अल्लाह जला छो त पाड़े में गरीब भी आहिनि, मिस्कीन भी आहिनि, यतीम भी आहिनि, अबोझ भी आहिनि, का बेवा औरत भी आहे उनखे रोज़ अल्लाह जे नाले दीदा कयो बरकत थींदी आहे। पोइ बचन जे पहिरों अल्लाह जे नाले जे कढो तो मुझे साईं फरमायो न खुदा जो कसम आहे वो कामिल मोमिन कोने जेको पाण पेट भरे खाए पर पाड़े वारो को भुख ते वेठो। पाण ये भी फरमायो बीबी आयशा के आयशा जरे भाजी पचाए त रस पानी घणो विझ जाए छो त पाड़े में गरीब भी आहिनि उन्हनि खे भी ॾींदासीं। ए वरी विड़े तो ज़ाल खे चए थो त घाटी भाजी कढ़ाई करे पचाए सुठी करे खाओ। अल्लाह जो नबी अय्यूब अलैहिस्सलाम हर शे जी नेमत अल्लाह ॾिनी, शुक्र भी कंदो हो, ज़िक्र भी कंदो हो, सब्र भी कंदो हो। माल आए त भी रब जी तारीफ़ तो करे, असां जा खीसा खाली त पोइ अल्लाह याद आ। पर जे फसल लहे तो त पोइ निरड़ ते टोपी आ, पोइ पाण खे फने खान समझी पोइ झेड़ा तो करे। और झेड़ा अक्सर थींदा ई तॾहिं तो जॾहिं फसल लहे, जॾहिं खीसा भरल हुजनि त पोइ झेड़ो थींदो आहे, पोइ पैसो पोइ पुलिस जे हवाले, जेल जे हवाले, कोर्ट जे हवाले। खीसा खाली हूंदो त को विड़दो ई न कंहिंसां, माल हूंदो त पोइ झेड़ो कंदो, कुदरती आदत है। अरे अल्लाह से कुरान में चए तो व इदा अनअमना अलल इंसान अरद व नआ बिजानिबे। जरे मां अल्लाह बानन जे मथो पंहिंजो नेमतुनि जो मींहुं वसाईंदो आहे त बाना मुंहुं मोड़े वेंदा आहिनि, मां रब खे यादि ई न कंदा आहिनि। व इदा मसहु शर्रु कान यऊसा। जॾहिं का बीमारी थी वठेसि, जॾहिं का मुसीबत अचे थी, का तकलीफ़ अचे थी, पोइ चए थो अल्लाह मरी वियासीं तूं बचा, अल्लाह मरी वियासीं तूं बचाए। सैलाबुनि में बरसातुनि में मौलवियुनि खे फोनियूं पिया कयो, मौलवी ओ हाले जी वारा, ओ पेर वारा, ओ अमरोट वारा, ओ सैयद दुआ घुर, मरी वियासीं हाय घोड़ा, न अंदर था सुम्ही सघूं कोठीअ में न ॿाहिरि। मींहं वया वरी कणक सुठी लथी, वरी खीसा भरजी विया, वरी छांजो अल्लाह छांजो कुरान ईअं न कंदो कर। चरिया खटी उहो हुयो जेको दुख में भी अल्लाह खे यादि करे त सुख में भी अल्लाह खे यादि करे। तवज्जो को वक्त मुख्तसर आहे, काफ़ी उलमा स्टेज ते अची विया आहिनि। असांजो मिठी ज़ुबान सां कुरान पढ़ण वारो मुंहिंजो बचपन जो दोस्त मुला मुनीर अहमद ढोंकी साहब भी अची वियो आहे। मां टाइम खे बचाईंदे ॻाल्हि खे जल्दी उकलाईंदो हलां, छो त वॾनि जलसनि में हर आलिम जा 5 मिंट हुननि जा मोती अथव, ज़ुबान मां ॿुधी वञो, कुझु क़ीमती मोती वठी वञो। ओ क़ुरान जा आशिको दीन जा परवानो, शैतान एतराज़ कयो, अल्लाह जी ज़ात के चई रब छो न अय्यूब तुझी तारीफ़ करे, छो त माल भी त ॾिनो तसी, न औलाद भी ॾिनी तसी, सिहत ऐं जवानी भी ॾिनी तसी। अल्लाह फरमायो पलीत शैतान तू चुप कर, मुंहिंजो नबी मुंहिंजी मोहब्बत में सचो आ। माल ॾिनो आहे त बि मूंखे यादि कंदो, हर शइ खसींदो मांसि त बि मूंखे यादि कंदो। शैतान चैलेंज कई, रब आज़माइश ॾिसूं था। फरमांदा पोइ अय्यूब अलैहिस्सलाम पंहिंजी औलाद जी दावत कई, पुट पोटा, ॾोटा ॾोटियूं, न्याणियूं, उन्हनि जा मुड़ुस, वरी पुट उन्हनि जो घर वारियूं, 47 जो ख़ानदान सभिनी खे चई त अॼु तव्हांजी दावत अबू अम्मा कंदा। हिकु मां अय्यूब अलैहिस्सलाम जो मुंहिंजी घर वारी जेका बीबी रहमत आहे, जेका तव्हांजी अमड़ भी थिए, कंहिंजी नानी भी थिए, कंहिंजी नानी भी थिए। वॾा ताम तयार थिया, दावत तयार थी, वॾो दस्तरखानो लॻी वियो, विरांडे में छत जे हेठो वेही करे मानीअ जे लाइ तयारी थी। अल्लाह जे नबी ग़लती को पाक आहे, नबी ग़लती कोन कंदो आहे, नबी मासूम हूंदा आहिनि। बाक़ी क़ुरान थो चए फनसिया आदम, नबी को थोरी भुल थी वेंदी आहे, छो त इंसान नबी बि इंसान वेसर थी वेंदी आहे, बाक़ी ग़लती नबी को न थींदी आहे। सहाबा महफूज़, नबी मासूम, जो सुभान अल्लाह। अगर नबी जे शान में कॾहिं गुस्ताखी न कजाए, न त हशर अहिड़ो थींदे जीअं कल्ह टोनी इमरान खान जो अशर थियो। कल्ह कलो कोडी जिन हरम पाक में मुझे महबूब मुस्तफ़ा जाते सुतल आहे, उते चोर चोर जा नारा हया, मस्जिद नबी जी बेअदबी कयो, अॼु ख़ुदा जी पकड़ आई। साल जे अंदर जिन असांजे कायद जमियत मौला फज़ल रहमान जे बुज़ुर्गनि कारकुननि जा जिन पटका लाथा, अॼु उन्हनि जी गीचीअ में हथ पिया।
हिक ॿिए जे पुठियां गिरफ़्तार थियनि हाणे रणियूं थियनि ख़ुदा जी पकड़ सख़्त आहे जिते मुझे महबूब सल्लल्लाहु उते अल्लाह छा थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अमालुकुम खबरदार जिते मुझो महबूब हुजे त ॾाढा बि न ॻाल्हाइजो मतां मां अमल न चट करे छॾियांव अरे मस्जिद नबी में मुझो सोनो मोहम्मद रसूल सल्लल्लाहु उतो जा मिस्त्री जरे मस्जिद जो कम पिया कंदो न टाइल से मार्बल के भी वनी बी जाते 1.5 किलोमीटर परे ठाए उते पिया कम कन मता ठक ठक जे आवाज से असांजा अमल चट न थी वञन मोहम्मद सोने जो आराम में खलल न पवे एडी अदब जी जाया तेजे करे जिन उलमा के गारियूं ॾिनियूं उलमा के घट वध ॻाल्हायो अॼु उन जो हशर तव्हां ॾिसो था छा हाल आहे अल्लाहु अकबर कबीरा हज़रत अयूब अलैहिस्सलाम जने दावत कई मोहब्बत में वेठो औलाद ते नजर पयस त जेका पेरी प्लेट अल्लाह जे नाले जी भाजी कढंदो वा विसरी वयस प्लेट कढण विसरी वई अल्लाह जे नाले अल्लाह जो इम्तिहान अची वियो घर जी छत किरी पई घर जी छत जो किरी पई त अयूब अलैहिस्सलाम जे खानदान में सब पुट उन जो घर वारियूं पोटा पोटियूं डोटा डोटियूं न्याणियूं उन जा मुड़स तफसीर लिखंदा 47 जो अफराद हिकड़े ॾींहं ते सब शहीद थी विया हज़रत अयूब अलैहिस्सलाम जनाज़ा खया पांजी दिल ते हथ रखो ज़िले घोटकी जा मुसलमानों हिकड़ो लाश मैयत घर मो खणदा छा हाल हुंदो अल्लाह जे नबी 47 जनाज़ा कुलन ते खया तबे हाय घोड़ा न कए पुछा तकल शा हाल चे तो अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन कुरान बुधी अञा जमात अचे थी पिंडाल भरजे तो चो सुभान अल्लाह कुरान जी बरकत है सजो पिंडाल भरजी वेंदो अल्लाह ताजो जलसो कामयाब फरमाए दोस्तो शादो चवे चे तो रब दिना भी तू वरता भी तो काई घबराहट कोने वरी बियो इम्तिहान हाने माल बीठो 7000 बकरियों शेला घटा रिडा 500 डांद जमीन के हर देण जे लाए हज़ारे उठ डाचियो हाने औलाद सब खत्म थी विया गरीबन मिस्कीनन में अधमाल नौकरन चाकरन में विराए छने बाकी अधमाल बचो उनके भी बीमारी लगी माल के बीमारी थी अल्लाह माफ करे तू असा जी हिकड़ी में मरे भी अल्लाह ते कावड़ा बैठा अल्लाह के मारनी जो दुश्मन जी मारे आमू जी छो मारे असा कावड़ा वेठा होना पर सलाम आइन खुदा जे नबी के सजो माल बीमारी में तबाह थी वियो हज़ारे उठ डाचू तबाह थी विया डांद खत्म थी विया बकरियों शेला घटा रेटा तबाह थी विया पो भी चे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रब दिना भी तो वरता भी तो अल्लाह अल्लाह महिन हाल में तो को राजिया रब जो शैतान दिस मुझे नबी के वरी ट्रो इम्तिहान कुछ आलिम तकीर में चौंदान द अयूब अलैहिस्सलाम के नौज बिल्ला जे बीमारी लगी जिस्म में जीत पे जीविया ना 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 या ज़ईफ गाला या कमजोर रिवायत आई ना हकीकत में छो त नबी अल्लाह जा सोना थींदा अल्लाह नबियन के एड़ी बीमारी न दींदो आ जेका उम्मत के करायत पैदा दे बाकी उलमाए तफासीर लिखियो आ कुरान मजीद जो मुतालो कयो त 3 बीमारियों अल्लाह ताला अयूब अलैहिस्सलाम के दिनियो एक 18 साल रब सही बुखार दिनो 18 साल पंहिंजी दिल ते हथ रखो मुसलमानो असा के मलेरिया थे पई 3 ॾींहं बुखार में न पिया रही सघूं कावड़ जी पिया वञो अल्लाह से असा के बीमारी ॾिनी आहे मुझे साईं फरमायो जे मुझे उम्मतीअ के अल्लाह हिकड़ी रात बुखार दे ऐं रब जी रज़ा ते राज़ी रहे त अल्लाह ताला उन जे 10 सालन जा गुनाह माफ करे छॾे असा वटि रुगो हाय घोड़ा मरिया ते शुगर वधी वई मरिया से ब्लड प्रेशर है मरिया से ये बीमारी असा वट सब्र आहे कोन त गुनाह कर माफ कर हिकड़ी रात जे बुखार जे सब्र जे करे अल्लाह इन उम्मती जे 10 सालन जा गुनाह माफ कर मोमिन के कंडो लगंदो आहे मोमिन जो दर्जो बुलंद थींदो आहे
मौला हकीम उलम्मत मौला अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे हिकिड़ो शख़्स जेकॾहिं बाज़ार वञे तो 5000 जो सौदो थो वठे बिल ठहे थो ये खीसे में हथ 5000 ऐं अलाए काॾे विया पैसा वरी ॿिए खीसे में हथ तो 5000 लपजी विया इन 5000 जे नोट जे गुम थियण ते का थोरी परेशानी थिए थी इन ते बि अल्लाह सॼे कुले वारे मलाइके खे चवंदो आहे नेकी लिखेसि इहो बि मां ॾिनीमांसि त मोमिन अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहे हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम जी बीमारी ॾिसो 18 साल पेट में सूर बी बीमारी 18 साल लिंगन में सूर 3 बीमारियूं लॻियूं तवज्जो खपे मुंहिंजा 10 मिंट बचा मुंहिंजो टाइम ख़त्म थियण वारो आहे ओ क़ुरान जा आशिको दीन जा परवानो 3 बीमारियूं लॻियूं पोइ बि छा थो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह अल्लाह हू जा जिक्र तो करे या अल्लाह हिन हाल में भी राज़ी आ हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम के गोठ वारन पांजे गोठ मो खणी झंग में रखी आया त मता तुजी बीमारी असा के न लगे रब जो इम्तिहान ॾिसो 18 साल बीमारी जे आलम में घर में कुछ कोने खाइण जे लाइ सब कुछ खत्म थी वियो पोइ भी जिक्र भी करे दो शुक्र भी करे दो सब्र भी करे दो घरवारी चवेस थी बीबी रहमत अल्लाह जो नबी तू बीमार आ घर जो गाडो किया ले चाणे काई गाल न परेशान न थी कंहिंजे दर ते हथ खणी न वेंदासीं मां भी नबी जी घरवारी आ हलाल जिंदगी गुज़ारणी आ हलाल खाइणो आ हाणे मुझे मथो इम्तिहान आ मां तुझी खिदमत कया अल्लाह जा नबी तू बिस्तरे जे हवाले आ अल्लाह अकबर न अम्मा बीबी रहमत के भी सलाम आ तफसीर कुरान मजीद जा लिखंदा पाड़े वारन जे घरन में थाव धोए नबी जी घरवारी ओ 7000 बकरिन ऐं शेलन ऐं घटन जी मालकाणी उठन जी मालकाणी जमींदार 500 जे औरत वटि ॾाढ हूंदा ज़मीन खे हर ॾियण जे लाइ रब सभु कुझु खसे छॾियो उहा नबी जी पाक घरवारी बीबी रहमत पाड़े जा थांव धोई बुहारी ॾेई मज़दूरी करे जेके पैसा मिलन मानी पचाए पाण बि खाए मुड़स खे बि झंग में ॾेई अचे हिन दौर जी माई हुजे चयो मुआमर मुंहिंजी जान छुटे मां तुझे केड़े वेल में पईया इन दौर जी औरत हो जाए एड़ी खिदमत न करे आए अल्लाह जे नबी जी पाक बीबी की अल्लाह अकबर शैतान मिट्टी खणी पांजे मथे में विधी शैतान जो मां धूड़ पाती मां नाकाम थी वियो रब अय्यूब अलैहिस्सलाम खटी वियो जो हेड़े हाल में जिक्र भी करे तो शुक्र भी करे तो सब्र भी करे तो शैतान चयो रब हाणे मांखे मोकल दे त मां घर जे पासे दो धाड़ो हणा ईमान ते अल्लाह अकबर कबीरा रब जो शैतान तो के मोकल्ला तदी तो कुरान शरीफ में सूरत यासीन में अल्लाह ताला सा के समझायो अलम आहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदु शैतान ओ आदम जी औलाद शैतान जी ताबेदारी न कजो नफ्स भी ताजो दुश्मन शैतान भी ताजो दुश्मन इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन उन्हें भागो अल्लाह वट वादो करे आवा तो मां तुझे पानन के गुमराह कंदुम मिन बैन अयदीहिम व मिन खल्फिहिम व अन अयमानिहिम व अन शमाइलिहिम सजे पासे को भी शैतान ईंदो आ खबे पासे को अगियो भी पोयो भी शैतान दो जे मौला मोकल दे मां मथो भी अची तुझे पानन के गुमराह कया रब जो न शैतान मथो अल्लाह जो कुरान आयो आ मथो अल्लाह जी रहमत आई आ मथे मोमिन जी दुआ ईंदी वेंदी आ ताकत तो के नाए फरमाए शैतान हकीम जी सूरत में पांजी सूरत मटाए अच्छी दाढ़ी रखी बुजुर्ग थी थेलो हथ में खणी विच बाजार जे रस्ते ते जेतो अम्मा रहमत मानी खणी वेंदी पांजे मुड़स दे या बाईपास ते शैतान वेही रहियो वरी वे टई बीमारियूं जेके अल्लाह जे नबी के ऐलान पियो करे मां पेट जे सूर जी दवा ॾींदो आहियां लिंगन जे सूर जी दवा ॾींदो आहियां बुखार जी दवा ॾींदो आहियां अम्मा बीबी रहमत औरत कमज़ोर थींदी आहे ईमान में औरत कमज़ोर आहे अम्मा चयो त मुंहिंजे मुड़स खे टई बीमारियूं मन दवा कराया अल्लाह शफ़ा ॾे छो त शफ़ा ॾियण वारो रब आहे हे त बुज़ुर्ग थो लॻे पर हुयो हरामी शैतान चे छा खपे चे मुंहिंजो मुड़स बीमार आहे हकीम साहब दवा ॾींदे चे नालो छा थी मुड़स जो अय्यूब अलैहिस्सलाम चवे थी हकीम साहब मां कमज़ोर आहियां मां वटि एतिरा पैसा कोन्हनि तुंहिंजी दवा जा दवा मुफ़्त में ॾे पैसा थिया त ॾींदासीं शैतान दिलि में चयो काई घबराहट आहे मुफ़्त में दवा वटि दिलि में सोचे त मां अस्पताल खोली तव्हांजे करे
इन घर ते ईमान ते धाड़ो हणो पर रुगो ये लफ्ज़ चे जाए मुड़स के दवा ॾेई त शफा बाज़ार वारे हकीम मो मिली औरत ईमान जी कमज़ोर औरत जल्दी ठगिजी वेंदी आहे चल तावीज़न वालों को खुदा बचाए ईमान विञाए थी अचनि दवा वठी निकिती अल्लाह जे नबी खे तवजो कयो आख़िरी ॻाल्हियूं काफ़ी उलमा नात ख़ान अची विया बाक़ी सभिनी जो क़दुरु आहे अची पंहिंजे मुड़ुस खे चई घबराए न कि मां तुंहिंजे लाइ दवा आंदी आहे चिके को वठी आए चे वाह जो हकीम मुंह में नूर पियो में हुयो आरामी शैतान ते दवा ॾिने चे घणा पैसा वठे जे मुफ्त में ॾिने चे हां छा चे बस मुड़ुस खे दवा कराए चे जाए तो फिलाणे हकीम शफा ॾिनी उन जी दवा मो बाज़ार मो शफा मिली आ अल्लाह जो नबी समझी वियो दवा खे उछलाए तावण में अची करे घरवारी दे तके या दाढ़ी में हथ विझी चे बी चाक थिया तो के 100 लखण वहाए कढंदो मान ने भागी पाजो ईमान थी विञाए शफा दवा में ना है हकीम जे हथ में ना है शफा मुझो रब दींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तदे तो शाफ लती भिटाई बिच तो तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जी में आज़ारन जानवा साहिब दे शफा मियां मरीजन के तरी तो कुरान तो ते वनु नज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफा وإذا مرضت فهو يشفين قل هو للذين آمنوا هدى وشفاء अल्लाह जे नबी ॾिठो दाणे शैतान हरामी मुझे घर जे मथो भी ईमान ते धाड़ो है अल्लाह जे नबी पो रोई दुआ घुरी जेका दुआ नबी घुरी मां खुतबे में ताके पढ़ी बुधाई हुआ कुरान में रब लिखाई शातो चे व अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर व अंत अरहमुर राहिमीन सूरतुल अंबिया में वरी सूरत साद में चे तो वज़कुर अब्दना अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी शैतान ओ अल्लाह मां तू हाणे तो के दान तो ॾिया रब मां अय्यूब अलैहिस्सलाम जी ज़मीन तबाह थी वई मां दान कई मां अल्लाह मुंहिंजा घोड़ा मुंहिंजा ऊंट ॾाचियूं ख़त्म थी विया मां दान कई मां 7000 मुंहिंजो बाकरो माल तबाह कई रब मां दान कोन कई मां 47 जनाज़ा पंहिंजे कुलनि ते खया मुंहिंजा पुट मुंहिंजो न्याणी उन्हनि जा मुड़ुस पुटनि जो घर वारियो पोटा पोटियो ॾोटा ॾोटियो तबाह कई मां दान ॾिनी मां छो त असां नबियनि वटि माल जी क़ीमत कोन्हे असां नबियनि वटि ईमान जी क़ीमत आहे रब हाणे मूंखे दान थो ॾियां तोखे छो त मुंहिंजी घरवारी जे ईमान ते शैतान हमलो कयो आहे रब शैतान खां मूंखे बि बचाए मुंहिंजे अहल खे बि बचाए अल्लाह फरमायो फस्तजबना अय्यूब घबराए न तुंहिंजी दुआ क़बूल आहे जिले घोटकी जा मुसलमान हिते बि नुक़्तो आहे ऐं असां वरी असां ईमान जी परवाह नथा कयूं असां माल जी परवाह था कयूं छल न को बाच को मिले असां तव्हां जाऊं भली काजानी छो न विराइनि असां तव्हां जा हिकिड़े बाचके जे करे 5 किलो खंड जे करे हक़ वारनि आलिमनि जमीयत उलमा इस्लाम जे बुज़ुर्गनि खे छॾे वियो छो त पाड़े जो आहे नालियूं ठाराए ॾींदो पाड़े जो आहे हे कमु कंदो तूं जो वोटा घबराए छो थो असां पंहिंजो ईमान विञायोसीं हिकिड़े बाचके ते ऐं नालियुनि जे ठहण ते रोड जे ठहण ते अड़े सबक़ सिख अय्यूब अलैहिस्सलाम को 18 साल पेट में सूर बुखार लिंगन में सूर तब चए थो काई परवाह न आहे रब काई परवाह न आहे हर शे दुख तुझे तरफों ईंदा आहिनि पर ईमान न वञे मुझे कायद जमीयत मौला फज़ल रहमान इहो ई चयो बाबा महांगाई बर्दाश्त कयो पर हिन कादियानी कुते इमरान खे क़बूल न कंदासीं असां वटि ईमान जी हैसियत माल जी हैसियत न आहे साहबा पेट सां पत्थर ॿधी बि ईमान जे लाइ कुर्बानी ॾिनी चओ इंशाअल्लाह असां बि कुर्बानी ॾींदासीं बस अल्लाह जे नबी दे वही अची वई उरकुद बिरिजलिक हादा मुख्तसल नबी घबराए छो तो हाणे पैर ज़मीन ते रण तो पंहिंजी पैर जी पिनी मुबारक रगण तुंहिंजो कम आहे ज़मीन खे चीरे हादा मुख्तसल बारिदुम व शराब मिठो चश्मे वारो पानी कढण मां अल्लाह जो सुभान हाणे तड़ भी कर फरमांदा अय्यूब अलैहिस्सलाम गुस्ल कयो पानी पीतो 80 साल जो पोड़ो नबी रब बीमारी भी खत्म कयस वरे 18 सालन जी जवानी भी बेरन गोटकी वारो असां सॼो दी कुरान पढ़ो रो त भी जवानी न मिलंदी पर अल्लाह जे नबी एॾो सब्र कयो एॾो ज़िक्र कई एॾो शुक्र कई जो जवानी भी ॿीहर आई
अम्मा जो मानी खणी आई बीबी रहमत सुञाणेस कोन पई छो त 80 साल जी चेहरो पियो आहे 18 साल जी जवानी जो चेहरो पियो आहे। ए पर्दो करे चेसती नौजवान मुंहिंजो मुड़स वेठो बीमारी में काॾे वियो ए घबराए छो थी पर्दो हेठि कर माई त आयो तुंहिंजो मुड़स अयूब तू भी पानी पी फरमांदा पानी पीते बस मांखे इशारो मिली वियो माई ॻाल्हि ख़त्म करण वारो टाइम ख़त्म आहे मुंहिंजो जॾहिं पानी पीतो त अम्मा खे बि अल्लाह ताला एॾी ताक़त ॾिनी ॾिठो त असांखे उलमा जो क़दुरु आहे मुंहिंजी आदत न हूंदी आहे को मौलवी अचे मां ड्रेग कयां असूं शायदि शुरू देरि सां जल्दी थिए मौलवी बि जल्दी अची विया बसि मां ॻाल्हि ख़त्म थो कयां बुज़ुर्गनि जो एतिराम आहे दोस्तो जॾहिं अम्मा बि पानी पीतो तो सुभान अल्लाह एॾी जवानी एॾा जोबन अची विया जो क़ुर थो चए फकशफना मा बिही मिन ज़ुर्रिन व आतैना अहलहु वरी नबी इन औरत सां ज़िंदगी गुज़ारी अॻ में 7 पुट वरी अल्लाह बीबी रहमत मो मिसल 14 पुट करे ॾिना वरी 3 न्याणियूं त 6 न्याणियूं पैदा थियूं रब खीसा खाली जे अयूब घबराए न आसमान को सोन जो वटियूं किरियूं असां मौलवी रोई रोई बीठा आसमान मो सोन जा चमचा भी नथा किरन ओरे वटियूं किरियूं ते चमचा ही नथा किरन इखलास जी बरकत जिक्र जी बरकत अल्लाह अयूब अलैहिस्सलाम के वरी वधायो बस सैयद हबीबुल्लाह शाह जे वाइद जो खुलासो इहो तव जिक्र भी कयो शुक्र भी कयो सब्र भी कयो अल्लाह वरी असां घर आबाद करे छॾींदो जिंदगी बाक़ी मुलाकात